आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां हक़ जी जंग ऑपरेशन बुनियान मरसूस जे दौरान सियासी क़यादत जे ॾाहप वारी रहनुमाई, पाक फौज जी साबित क़दमी ऐं पाकिस्तानी अवाम जे नाक़ाबिले तस्ख़ीर जज़्बे खे भेटा पेश करण जे लाइ तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार, चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा गीलानी, स्पीकर क़ौमी असेंबली अयाज़ सादिक़, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, वफ़ाक़ी वज़ीरनि, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, ॿिन्ही सर्विस चीफ्स, सियासी जमायतुनि जी आला क़यादत ऐं पाक फौज जे आफ़ीसरनि बि तक़रीब में शिरकत कई। पाक फौज जे तर्जुमान मूजिबि फील्ड मार्शल हक़ जी जंग में सियासी क़यादत जी दूर अंदेशी जी वाखाण कई, जॾहिं त भारतीय प्रोपेगेंडा मुहिम जे ख़िलाफ़ पाकिस्तानी नौजवाननि ऐं मीडिया जे पुरअज़म किरदार खे भरपूर भेटा पेश कई ऐं रुख जी भित करार ॾिनो। उन मौक़े ते फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तानी साइंसदाननि, इंजीनियर्स ऐं सिफ़ारतकारनि जी बेमिसाल पेशवराणी सलाहियतुनि ऐं अज़म जी साराह कई। तक़रीब में शरीक सभिनी धुरियुनि पाक फौज जे क़ुर्बानियुनि, बहादुरी जी वाखाण कई, जॾहिं त फील्ड मार्शल बुनियान मरसूस में हथियारबंद फौज जे कोऑर्डिनेशन जी बि वाखाण कई।